नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त भिरयास्टी में खबर ॾींदा भिरयास्टी प्रेस क्लब आडो ठारोशा वासी ॻोठाणे अली मुराद सोलंकी सख्त एहतजाज कंदे चयो त मुंहिंजे वालिद जी 2014 में वफ़ात खां पोइ वॾो भाउ राणो खान सोलंकी वालिद जी छॾियल मिल्कियत ते गैर कानूनी कब्ज़ो करे वेठो आहे। असां पीउ जी मिल्कियत में 2 ॿाहिरि हिसेदार आहियूं, जॾहिं त असांजो नंढो भाउ अली गुल पिणु फ़ौत थी वियो आहे, पर इनखे 4 पुटनि जो औलाद आहे। वॾो भाउ राणो खान असां ॿिन्ही भाउरनि खे फ़ौती वालिद जी छॾियल मिल्कियत मां हिसो न आहे ॾिनो। जंहिं बाद अहिड़ो फ़ैसिलो इलाइक़े जे नेक मर्द मीर मुश्ताक टालपुर ऐं सैयद जाफर शाह वटि गॾियल फ़ैसिलो कयो वियो ऐं वॾे भाउ खे वालिद पारां छॾियल मिल्कियत में असां ॿिन्ही भाउरनि खे हिसो ॾियण जो पाबंद कयो वियो। फ़ैसिले बाद वॾो भाउ राणो खान इन फ़ैसिले ते अमल नाहे कयो ऐं इहे हाणे असांखे मुख़्तलिफ़ हरबनि सां तंग करे रहियो आहे ऐं असां मथां कूड़ा केस दाख़िल कराए परेशान करे रहियो आहे, जॾहिं त हू मिल्कियत जे लालच में अची असांखे मौतमार धमकियूं ॾेई मारण चाहे थो। इन्हनि चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशर फिरोज खां मुतालबो कयो त फौरी तौर नोटिस वठी शफ़ाफ इंक्वायरी कराए पीए जी मिल्कियत मथां कब्ज़ो खत्म कराए हिस्सो ॾियारियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।